अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। सिकंदर खान हाणे मंठार खान खे गोरे हथ करे वठंदो। मंठार खान हाणे जबल खान वारनि जे रुख चढ़ी वेंदो। हारिस बालाजी खान हाणे शेर दिल खे माराए छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नटड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल समीर विलोकिल हमें सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को बेल न करंदो काफ़ी असांजो सहुलियत थींदी। तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट न कराए हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त सिकंदर खान जेको आहे हाणे ॾींहं राति हिक करे इन मंठार जे पोयां लॻंदो। मतिलबु त पंहिंजा सभु कमकार छॾे करे वरियल खान खे साफ़ साफ़ चई छॾियो त मां हाल फ़िलहाल को बि कमु नथो करे सघां जेसीं ताईं मां मंठार खे गोरे हथ नथो कयां। वरियल खान चवंदो त सिकंदर पुट तूं इहो सही पियो करीं पर तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन मंठार ऐं राणी खे तमामु जल्दी गोरे हथ कर। अगरि जेकॾहिं तूं उन में थोरी लापरवाही कई त पोइ बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे जो ॾींहं राति हिकु करे राणी ऐं मंठार खे गोरे हथ करे ऐं उन्हनि खे मारे छॾींदो। मतिलबु उन्हनि खे फाही ॾेई छॾींदो। सिकंदर खान चवंदो त बाबा तूं परेशान न थी ऐं ईअं थियण मां कॾहिं बि ॾिस ऐं कर जेकॾहिं रिस बालाजी खान ईअं कयो त पोइ उन्हनि जो सीनो परून करे छॾीसि गोलियुनि सां। पोइ उन्हनि खे कॾहिं बि वारो न ॾिस त हू इन ॻोठ में रही सघे। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जबल खान जेको आहे गुलबार खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे जेको आहे असांखे हिन पतन तां काॾे बि नाहे वञिणो। पर जेकॾहिं असां थोरी बि लापरवाही कयोसीं त पोइ मंठार जेको आहे अहिड़ो त कमीनो आहे जो पोइ पतन तां निकिरी भॼी वेंदो। जेकॾहिं असांखे हाणे होशियारी सां हिते रहणो पवंदो ऐं असांखे हर हाल में पतन संभालणो पवंदो। गुलबार चवंदो त हा जबल बस तूं परेशान न थी अलाए कंदो जेकॾहिं मंठार मिली वियो त भावल खान खे अलॻि कराए वठंदासीं। जबल खान चवंदो त हा गुलबार तूं सही पियो चवीं। अगरि जेकॾहिं मंठार असांखे नथो मिले त पोइ रिस बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे जो मुंहिंजे भाउ भावल खान खे मारे छॾींदो। पोइ उन्हनि खे चुरण जो बि मौक़ो न ॾींदो। उन जे करे इहो वक़्तु आहे त असां मंठार खे गोरे हथ कयूं ऐं उनखे जेको आहे रिस बालाजी खान जे हवाले करे हुतां जेको आहे मुंहिंजे भाउ भावल खान खे आज़ादु कयूं। अगरि जेकॾहिं असां ईअं न कयो त पोइ रिस बालाजी खान मुंहिंजे भाउ भावल खान खे का बि नुक़सानु पहुचाए सघे थो। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिस बालाजी खान जेको आहे मुराद खे साफ़ साफ़ चई छॾींदो। हाणे भले तव्हांजे अगरि शेर दिलि अचे त बि उनखे वापसि वञणु कॾहिं बि न छॾिजो ऐं भले तव्हां मरंदो मरी वञो। तद चवंदो त हा रिस बालाजी खान हाणे असां पोइ हिते न हटंदासीं। दोस्तों उमीद है कहाणी ईंदव की पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के ॾींदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।